गढ़ी यासीन नंढी चूंड ते डिस्ट्रिक्ट काउंसिल शिकारपुर जे चेयरमैन पीपल्स पार्टीअ जे अॻुवान ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो ऐं संदसि पुट विशारत कमारियो जा फारम स्क्रूटनीअ बाद बहाल। गढ़ी यासीन जे आरओ ऑफिस में फारम जमा कराईंदड़ उम्मीदवारनि जो स्क्रूटनी जारी। पीएस नव गढ़ी यासीन ते नामज़दगी फारम जमा कराईंदड़ डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो ऐं संदसि पुट बिशारत कमारियो जो फारम बहाल करे छॾियो।